अस्सलाम वालेकुम। मां या नसरीन वफ़ाई ऐं पंहिंजे हिन पेज ताहिर वफ़ाई वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन तां सां मुखातिब आहियां। अॼु कुझु नंढड़ियूं ॻाल्हियूं कयूं था जेके असल में तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। अक्सर माण्हू मूंखां पुछंदा रहंदा आहिनि त असांखे बि शौक़ु आहे त असां समाजी भलाई जा कम कयूं, माण्हुनि जी मदद कयूं, नेकियूं कयूं, त तव्हां असांखे गाइड कयो त असां छा कयूं। सो मूं सोचियो त अॼु हिकिड़ी नंढड़ी वीडियो ठाहियां थी जेको कुझु मूं कयो उन हिसाब सां तव्हांखे मां मशवरो ॾेई थी सघां। ॾिसो, ज़रूरी न आहे त तव्हां वटि को वॾा फंड्स हुजनि, तव्हां वटि इलाही पैसो हुजे त तव्हां कुझु करे सघो। नंढड़ा नंढड़ा कम बि करे सघजनि था। शुरूआत कयो पंहिंजे आस पास खां। तव्हां यकीनन थोरो गौर कंदव जॾहिं त तव्हांखे कहिड़ा ॿार नज़र ईंदा जिन खे चंपल न हुजे, कहिड़ा ॿार नज़र ईंदा जिन जा कपिड़ा तमामु फाटल हुजनि, कहिड़ियूं ग़रीब मायूं नज़र ईंदियूं जेके महिनत कश आहिनि, घरनि में जेके कमु कनि थियूं मायूं, एॾनि घरनि जो कमु थियूं कनि। तव्हां सोचो त असां सिर्फ़ु पंहिंजे घर जो नथा करे सघूं ऐं हू पंहिंजे पेट भरण लाइ, पंहिंजो ख़ानदान हलाइण लाइ इलाही सारनि घरनि जो कमु थियूं कनि त जीअं हू पंहिंजी ज़िंदगीअ में पूरत करे सघनि। के अहिड़ियूं ग़रीब छोकिरियूं हूंदियूं जिन जूं शादियूं थियण वारियूं हूंदियूं, कंहिंखे मथां छत जी ज़रूरत हुजे। हाणे इहो सभु डिपेंड करे थो त तव्हां वटि गुंजाइश केतिरी आहे। तव्हां ज़ाती तरह हिकिड़े कंहिं ॿार खे चंपल वठी ॾेई सघो था, इहो तव्हां बिल्कुलु करे वेंदव, ठीकु आहे। कंहिंखे तव्हां हिकिड़ो वॻो कपिड़नि जो सिबराए ॾेई सघो था, पर जेकॾहिं कमु थोरो वधीक आहे, ज़रूरत पैसनि जी थोरी वधीक आहे, त पंहिंजी फैमिलीअ खे शामिलु कयो, पंहिंजे फ्रेंड्स खे शामिलु कयो। तव्हांजी जेका ॼाण सुञाण आहे, तव्हांजी जेका वाक़फ़ियत आहे, उन्हनि सां तव्हां शेयर कयो त भई हिन माण्हूअ खे मदद जी ज़रूरत आहे, मां हे कमु करणु चाहियां थी या चाहियां थो, त तव्हां मूंसां शामिलु थियो। पोइ केरु थोरो ॾे, केरु घणो ॾे, जेतिरो बि ॾे, ईअं जेको आहे मिली जुली गॾिजी सॼी कंहिं हिक जी मदद करे सघिजे थी। मूं इहो कमु ईअं ई शुरू कयो। मां पंहिंजे घर मां पंहिंजे हस्बैंड खां पैसा वठंदी हुअमि, जंहिंजे नाले ते मुंहिंजो हे पेज ठहियलु आहे। मुंहिंजे हस्बैंड जो नालो ताहिर वफ़ाई, ताहिर हुसैन वफ़ाई, ठीकु आहे। उनखां मां पैसा वठंदी हुअमि। मुंहिंजा ॿार नंढा हूंदा हुआ, उन्हनि खां मां ख़र्चियूं जेके ॾींदी हुअमि उन्हनि खे, उन्हनि मां चाहे उहे 10 रुपया बि कंट्रीब्यूट कंदा हुआ त मां उन्हनि खां वठंदी हुअमि, सिर्फ़ु इन लाइ त उन्हनि खे ॾियण जी आदत हुजे। अहिड़ी तरह सां पोइ मां पंहिंजे भाइरनि भेनरुनि खां, पंहिंजे माइटनि खां, टीचिंग जॾहिं मां शुरू कई स्कूल में, त प्रिंसिपल जी परमिशन साम्हूं स्टूडेंट्स खां चंदा जमा करणु शुरू कया ऐं पोइ पूरो मां उन्हनि खे हिसाबु ॿुधाईंदी हुअमि त मां तव्हांजे पैसनि मां छा वरितो आहे। त मां हिकिड़ो शेर पढ़णु चाहींदमि उर्दू जो। मैं अकेला ही चला था जानबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया। सो जेकॾहिं तव्हांजी नियत साफ़ आहे, तव्हां कमु करणु चाहियो था, अलाह साईं तव्हांजे लाइ वसीला पैदा कंदो, तव्हांखे आसानियूं ॾींदो। माण्हू जॾहिं ॾिसंदा त तव्हां कुझु बहितर करे रहिया आहियो त पाण तव्हां सां शामिलु थींदा। तव्हां यकीन कयो त ईअं न आहे मां अॼु जेतिरो बि कमु कयां पई, मूं जेतिरो हिन महिल ताईं कमु कयो आहे उनजो घणो हिसो मुंहिंजे हिन पेज ते मौजूदु आहे। त उहो तव्हां चेक करे था सघो, मुंहिंजा एल्बम्स ॾिसी था सघो त मूं छा छा हिन महिल ताईं कंहिंखे मदद ॾिनी आहे। अलाह मदद ॾिनी आहे, मां हिकिड़ो ज़रियो आहियां। सो अहिड़ी तरह सां हिकु ॾींहं में तव्हां कमु कंदव त तव्हां सां माण्हू अची शामिलु हिकु ॾींहं में कोन थींदा, इहो मुमकिन न आहे। उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां कंटिन्यू कमु कंदा रहंदव, बेलॉस ख़िदमत, बिना कंहिं लालच जे तव्हां कमु कंदा रहंदव, ऐं जॾहिं माण्हुनि जे नज़रनि में ईंदो त वाक़ई हू तव्हां सां शामिलु थींदा। छो त हिन असां जंहिं दुनिया में रहूं था उते दोखो जेको आहे न असां सां गॾु थो हले। माण्हू एतबार नथा करे सघनि त कंहिंखे ॾियूं कंहिंखे न ॾियूं, केरु सचो आहे केरु कूड़ो आहे, केरु ज़रूरतमंद आहे या न आहे। पोइ जॾहिं कोई जेन्युइन कमु थींदे कोई ॾिसंदो त ही माण्हू चङी तरह सां तसली करे कुझु कमु करे रहियो आहे, माण्हू तव्हां सां पाण ई शामिलु थींदा ऐं चङे कम में अलाह बि बंदे जो मददगार आहे। त मां तव्हांखे इहा ई सलाह ॾींदमि त पहिरियों पंहिंजे आस पास नज़र विझो। वॾा के प्रोजेक्ट खणण जी ज़रूरत न आहे। ईद अचण वारी आहे, रमज़ान ॼाण शुरू थींदो, लाज़मी ईद ईंदी इंशाअल्लाह। त अहिड़ो को हिकिड़ो ॿ घर ॾिसो जेके इंतिहाई ज़रूरतमंद हुजनि, उन्हनि ॿारनि खे तव्हां पाण में सभु कंट्रीब्यूट करे उन्हनि जे लाइ कपिड़ा वठी ॾेई सघो था। हाणे ई वठी छॾियो ऐं पोइ जॾहिं ईद वेझी अचे त तव्हां उन्हनि खे ॾियो। त ईअं नंढा नंढा कम आहिनि। कंहिंजे घर में कॾहिं को राशन पहुचाए छॾियो, पर मां हमेशह महिनत कश माण्हुनि जी मदद कंदी आहियां। मां ॾिसंदी आहियां हू पाण ॾाढी कोशिशि था कनि, पर पोइ बि हुननि वीचारनि जो गुज़ारो न आहे। अहिड़नि माण्हुनि जी मदद करणु असांजो फ़र्ज़ु आहे। बाक़ी जेके प्रोफेशनल पिननि था, घरे दरवाज़े ते था अचनि या असां ॿाहिरि था वञूं, चिंबड़ी था पवनि, फ़क़ीरनि जा पूरा टोला आहिनि, उन्हनि खे त ॾियणु, उहे प्रोफेशनल आहिनि, उन्हनि जो धंधो आहे, उन्हनि जो पेशो आहे, उन्हनि जो कमु आहे, उन्हनि खे ॾियणु त मुनासिबु न आहे। सो पंहिंजे आस पास खां शुरू कयो, हिमत कयो। ऐं असां जीअं आमतौर ते चवंदा आहियूं रमज़ान नेकियुनि जो महीनो आहे, त नेकियुनि जो महीनो शुरू थियण वारो आहे।
उन नेकियुनि जे महीने में उहा प्रैक्टिस कयो नेकियूं करण जी, ऐं पोइ बाक़ी 11 महीना बि कंटिन्यू कयो उन प्रैक्टिस खे, उन प्रैक्टिकल खे। सो इहा मुंहिंजी सलाह आहे त आसान आहे ॾाढो, हिकु दफ़ो हिमत कंदव, तव्हां में जोश हूंदो, जज़्बो हूंदो, तव्हांजी दिलि चाहींदी इहो सभु कुझु करण लाइ, मदद तव्हांखे पाण ई मिलंदी। सो मूं वटि बि के फंड्स न हूंदा आहिनि, कुझु न हूंदो आहे, मां 20 माण्हुनि खे मैसेजिस कंदी आहियां, पंहिंजे स्टेटस लिखंदी आहियां फेसबुक ते, या पर्सनली किन खे मां मैसेज कंदी आहियां, पोइ 20 खे चओ त 5 माण्हू मदद ॾेई छॾींदा आहिनि। सो अलाह साईं उन्हनि सभिनी खे ख़ुशि रखे जेके मूंसां हिन कम में शामिल आहिनि। ऐं हीउ शेयर करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां मां किन खे मोटिवेशन मिले। कुझु माण्हुनि मूंखां पुछियो बार बार, तॾहिं मूं सोचियो त हिकिड़ी वीडियो ठाहिणु वधीक बहितरु आहे। सो मूंखे उमेदु आहे त हिन मुंहिंजे नंढड़ी वीडियो मां तव्हांखे कुझु न कुझु सिखण लाइ मिलियो हूंदो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। अलाह वाही।